सिंध यूनाइटेड पार्टी जे चेयरमैन ऐं सिंध एक्शन कमेटी जे कन्वीनर सैयद जलाल मेमून शाह जामशोरे मां मज़म्मती प्रेस बयान जारी कंदे चयो आहे त गाज़ी ॻोठ में पीपल्स पार्टी जी सरकार बर्बरियत, शीलिंग ऐं फायरिंग वसीले सिंध जी नियाणियुनि जी तज़लील कई आहे ऐं सिंध जी नियाणियुनि खे तहफ़ुज़ फ़राहम करण जे लाइ आयल सिंध दोस्त क़यादत ते दहशतगर्दी जा केस दाख़िल करणु शर्मनाक अमल आहे। जीएम सैड एडिफेस जामशोरे मां जारी कयल प्रेस बयान में सैयद जलाल मेमून शाह वधीक चयो त गाज़ी ॻोठ वाक़िए में एसयूपी जे मरकज़ी नायब सदर एजाज़ सामेटियो, डिप्टी सेक्रेटरी ग़ुलाम मुस्तफ़ा चांडियो, डॉक्टर नियाज़ कालाणी, महबूब अब्बासी समेत 150 माण्हुनि ते दहशतगर्दी जा केस दाख़िल करणु रियासती ॾाढ मुड़सी आहे, जंहिंजी असां सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत करियूं था। पीपल्स पार्टी जी सरकार रियासती ॾाढ जो सुभाणे आचर जे ॾींहं वारे एहतजाज में सिंधी क़ौम मुतहद थी भरपूर जवाबु ॾींदी। सिंध जा क़ौमी कारकुन रियासती ॾाढ, जबर, ज़ुल्म खां डिॼण वारा नाहिनि। सैयद जलाल मेमून शाह सिंध जे शऊर, सियासी, समाजी, इल्मी, अदबी, सहाफ़ियुनि समेत हर मकतब व फ़िक्र सां तइल्लुक़ रखंदड़ अॻवाननि, क़ौमी कारकुननि ऐं सिंध जे अवाम खे एहतजाज में भरपूर नमूने सां शिरकत करण जी अपील कई आहे।